ले फैसलो तुझो लॉन्ग होटल जो। हाँ पानी दे। बस कभी कभी मैं भी अकेला रहता हूँ ना, इसीलिए पूछा। इस बात का क्या मतलब है? किया खण दोस आने घणी जाड़ी तो बनाण। हाँ अब घर का वांदो कौन पट्टू को कोन ची तो गिला थो ताई तो के पट्टे को तो लाया खीर मुखा वठ यार होने की शादी थी हुई अरे उनके और जबरदस्त तलाक भी नहीं दे। अरे मुके बाबा मुझे शादी चौको तो कराए। पता नहीं क्या सोचती हो, मैं तो रात दिन तेरे बारे में सोचता हूँ कि तुझे तकलीफ ना आए। आप तो बहुत अच्छे हैं, आपका दिल भी अच्छा है, इसलिए। लेकिन आपको भी मेरे थोड़ी पारत हो, मैं दिल का बहुत कमजोर हूँ। या खुदा मो केंजो छा बिगाड़ियो है आऊं के बोले तो वणा। ज़ेबू, ज़ेबू इधर आ। कहाँ गई, मर गई या? क्या हुआ? तुझे मैंने कितनी बार कहा है, घर वालों से बात की पैसे की? कौन से पैसे? तेरे अब्बू से पैसे तो लेके आ। मेरे अब्बू और तुम्हें कितने पैसे देंगे? तेरे घर वालों से मुझे क्या फायदा हुआ है? मेरे घर वालों ने तुम्हें बहुत कुछ दिया, एहसान फरामोश तुम मानते ही नहीं हो कोई बात। तेरे पास था ही क्या? मेरे अब्बू ने तुझे 10 लाख रुपए दिए, उन्होंने कहा जाके कोई कारोबार करो, तुमने तो सारे पैसे जुआ में उड़ा दिए। जबान लड़ाती है, बदतमीज। जा 5 लाख रुपया लेके आ तेरे बाप से, आंकड़े पे लगाऊंगा, फिर मुझे 50 लाख रुपया मिलेंगे, तेरे बाप पे मुंह पे मारूंगा। मुझे उस दिन घर वालों ने सब कुछ देके रुखसत किया था और उन्होंने कहा था कि तुम्हारा रिश्ता तुम्हें दे दिया, अब तुम्हारा इस घर से दाना पानी खत्म। पैसा देगी तो इस घर में रहेगी, नहीं तो इस घर में कोई जगह नहीं तुम्हारे लिए। जा। मैंने अपने पसंद से तुम्हें प्यार करके शादी की है, मेरे घर वाले भी खुश नहीं थे, फिर भी मैंने तुमसे शादी की है, लेकिन तुमने मुझे सिला क्या दी है? तू पैसे लेके आ, नहीं तो किसी काम की नहीं। जा, निकल जा मेरे घर से, मैं तुझे तलाक नहीं दूंगा। देखो ऐसा जुल्म मेरे पे नहीं करो, मैंने तुम्हारी खातिर मेरे अपनों को सबको छोड़ दिया, मैं कहाँ जाऊंगी अगर तुम भी मुझे घर से निकाल दोगे तो? कुछ तो ख्याल करो मेरे मोहब्बत का, पूरी जिंदगी तुमने पैसों से प्यार की है। मेरी मोहब्बत पैसों से, पैसा नहीं है तो निकल जा। मैं जा तो रही लेकिन अब कभी भी नहीं आऊंगी। जा जा। इतनी बड़ी दुनिया में मैं अकेली औरत कहाँ जाऊंगी? मैं इतनी बदनसीब औरत हूँ, ना मैं अपने बाप के घर जा सकती हूँ। मैं ये जिंदगी कैसे गुजारूंगी? ये दुनिया बहुत मतलब परस है, या खुदाया मेरी मदद करना। अस्सलाम वालेकुम। वे पर खबर खैर सब पंद कयो थी। साईं आउं हिकु ग़रीब इंसान आहियां, होटल हलाईंदो आहियां ऐं आउं मूंखां खीर वठंदो आहियां ऐं आउं रुॻो खीर में विझंदो आहियां पाणी। ऐं मूं चयोसि त यार तूं खीर में पाणी थो विझी, उन तां मूंसां विड़ी पियो ऐं मूंखां एडवांस में 10,000 रुपया वरितई आहिनि। हाणे न को मूंखे खीर थो ॾे ऐं न को मुंहिंजा पैसा थो वापसि ॾे। ठीक है पुट, तू हाणे भले वञ, सुभाणे वरी घुरायूंसि। ठीकु आहे साईं, लख थोरा तव्हांजो। ठीक। महिरबानी साईं, महिरबानी। रामू, ओ रामू, जी साईं। तू ये कर, जी। आमू के न्यापो ॾेई छे, उनखे चओ होटल वारे जा पैसा न सुबुह जो बंगले दे खीरा जी। हाँ आमू खीरारो साईं वञा तो, पर आमू साईं ॻाल्हाइण जे लाइक़ कोन्हे। वञा तो। जबार पुट, जी बाबा साईं। तुंहिंजे बस जी ॻाल्हि न आहे। अमर पुट, जी। आउं सुभाणे वञा पियो कराची के कम सां। हिननि जो सुभाणे फ़ैसिलो करे उनखे पैसा वठी ॾिजो होटल वारे। जी बाबा। फ़ैसिलो थियणु घुरिजे। मुंहिंजो सॻो पीउ बि मूंखे अहमियत नथो ॾे। ऐं मुंहिंजो वॾो पुटु आहियां ऐं मूंखां नंढो भाउ अमर आहे, फैसला बि हुनखां पियो ॾे ऐं मूंखां सलाह बि नथो पुछे। मूं आख़िर कंहिंजो छा बिगाड़ियो आहे?
ये बच्चे देखी तो जा पूरा बदी जी अमो हा ओ सेठ चयो तो सुबह बांग्लादेश जे फैसलो तुंहिंजो ई लोंग होटल वारे जो हा पाणी ईंदुसि भले होटल वारे दाल ॾिनी त भले अंगूठो पट अची मुंहुं तोखे न्यापो न ॾो कयो भले तूं बि फज़ल तां भरियो पियो चम हल 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 कराने पुछाड़ो थी तो त पारी वारो न्यापा खणंदो अचे हल आइयो ये कमरा देखो चकाचक कमरा नहीं है मैडम समझो कि हाउस है हाउस आप मालिक हो इसका? नहीं मैं किराए पे देता हूँ अच्छा ज्यादा जबान नहीं चलाए, बताए महीने का किराया कितना है? पूरा महीना रहेगी क्या हाँ क्यों, तुम्हें कोई तकलीफ है? मुझे कोई इतराज नहीं है बस कभी कभी मैं भी अकेला रहता हूँ ना इसीलिए पूछा इस बात का क्या मतलब है? कुछ नहीं बस वैसे ही मैंने बोल दिया वैसे तो महीने का पूरा किराया लगता है 30,000 बनते हैं मेरे लेकिन आप मुझे 25 दे देना बस अच्छा ठीक है, और तो कोई मसला नहीं होगा ना? मैडम आपको राशन पानी की जरूरत हो तो बता देना मैं आपके लिए राशन लाता रहूंगा और मैं आता रहूंगा जी मेहरबानी, मुझे राशन नहीं चाहिए, रात को 1 किलो दूध चाहिए, मिलेगा क्या? दूध बेचने एक बुड्ढा आता है यहाँ पे लेकिन उससे ज्यादा बात नहीं करना क्यों, पागल है क्या वो? नहीं पागल नहीं है थोड़ा बेलक्षणा है ये बेलक्षणा क्या होता है? जब देखोगी ना खुद जान जाओगी कि वो बुड्ढा कैसा आदमी है चलो चलो जबान नहीं चलाओ। सेठ टाइम ॻाल्हाए पियो आहे आम्हूं ईंदो अलाए कोन ईंदो सलाम अलैकुम बाबा वालेकुम सलाम हलो लोग खुश आहिनि वॾियूं तो दाहूं ॾी आम्हूं ख़ुशि आहीं अब हाणे ॻाल्हियूं खणणु खपनि लोंग दां खणी आया तुंहिंजी हा लोंग पोइ ॿुधाए छा हक़ीक़त आहे? साईं ऐं आम्हूं खां खीर वठंदो हुअसि ऐं मूं 2-3 चकर हिनखे चयो त खीर में पाणी आहे पर आम्हूं ठुप नथो मञे ऐं मागी विढ़ण लाइ तयार जे खीर नथो ॾे न त हुनजी पंहिंजी मर्ज़ी आहे बाक़ी मुंहिंजा पैसा आहिनि हथ थो ॿधां उहे मूंखे हुन खां पैसा वठी ॾियो साईं। हा मूं इहा सही ॻाल्हि आहे। हाँ सही बरोबर इहा सही ॻाल्हि आहे तूं जेकॾहिं हिनखे खीर नथो ॾीं त हिनखे पंहिंजा पैसा ॾेई छॾ बसि ॻाल्हि ई ख़तमु। साईं हिन माण्हूअ मुंहिंजे खीर मां कीनू कढी खीर ऐं पीर तंहिंमां केरु कीनू कढंदो हाँ साईं तूं पाण सोच भला लिखियो पढ़ियो माण्हू ईअं हाँ मुंहिंजे खीर में चए थो त पाणी आहे ख़ुदा जा बंदा माल आहे पाणी पीअंदो हूंदो बरोबर पर न ही चवंदो आहे त आऊं छा हो अलाए हथ जेॾो छा आहे साईं उहे विझी दम में गोलो चवंदा आहिनि बाबा हुनखे हा इहो गोलो हाणे गोलो रबड़ जो छो विझो दम में ॿोड़ियो कढ न चए ही पाणी आहे खीर में मुंहिंजो बि तोखे नथो वणे ऐं को बेमाना थो करे साईं पोइ मूं मूंखे कोन ऐं ऐं साईं हिनखे हाणे ॾींदुसि बि कोन हा जंहिं त खीर जी इज़त न हुजे हुनखे ॾियण में फ़ाइदो कहिड़ो दाहू थो ॾियो पोइ हुनखे हुनजा पैसा ॾेई छॾ। साईं जे वॾो सेठ हुजे हा त पोइ हुयूं ॻाल्हियूं ऐं हू समझदार आहे साईं हाणे तूं ईअं ॿार तोखे फैसलनि जी कहिड़ी ख़बर हा तो नको सोचो नको सम्झो ईअं मुंहिंजो हुकुम करे छॾे त हुनजा पैसा हुनखे ॾेई छॾ साईं मूं हुनखे पैसा थोरी ईअं उधारा वरिता मूं हुनखां पैसा वरिता हुआ खीर जा करे खीर हुन मूंखे चयो त इहो तुंहिंजो खीर जेको आहे तूं ख़राबु आहे हाणे त खीर मुंहिंजो ख़राबु थियो मूं पैसा वरिता हुनखां खीर जे करे खीर नथो खणे पैसा छा जा छूटा बस जे खीर खणे त आहे इहो ऐं ॾींदुसि अहिड़ो जे खपे त खीर ॾियां न त साईं पैसा मोटो कोन हा आम्हूं आउं खीर मां कीनू कोन थो कढां पर यार खीर को तूं फज़ीलत वारो ॾे जंहिंमें गोॾे जेॾो पाणी पोइ इहो भला खीर आउं कीअं खणंदुसि
हाणे घणी जाड़ी तूं बि न हाणे हा ऐं बि घर खां वांदो कोन पटको कोन अची तोखे लाथो तंहिं तोखे पटको थो लायां खीर मूंखां वठि हा मिनतूं तो मूंखे कयूं सीज़न लॻी पई आहे अमूं खीर नथो मिले तॾहिं तोखे मूं डम मथे ते खणी वती ते होटल ते पुॼाया वॾो पुचाए थो मुड़ुस ईअं हा हाणे वेठो पियो कूड़ सूड़ हाणे ॾिसे न अमर खान बाबा कावड़ न कर चाचा अमू तू अच्छी दिहाड़ी वारो माण्हू ही हिन वीचार जो व्यवहार आहे जेको तोखे ॾियणो पवंदो न बाबा साईं मञा थो त मूं ते हिन जो ॾोकड़ आहिनि पर साईं जेकॾहिं हिन मूंखां खीर खयो त आउं ॾोकड़ आस्ते आस्ते करे कटाईंदुसि बाक़ी रोकड़ा साईं मूं वटि बि कोन थींदा आमू ॻाल्हि ॿुध तूं बेली 5 किलो खीर तो ॾिए उन में 15 किलो थो पाणी विझे इहो खीर मूंखे कोन खपे हा मूंखे मुंहिंजा पैसा खपनि मूं तोखे ॿेली मिनतूं कोन कयूं आहिनि बाक़ी ही जेकॾहिं फ़ैसिलो करे पियो सेठ जो नींगर त मूंखे इहो बाखीन आहे ऐं पहिरीं चई वेठो आहियां त रोकड़ा मूं वटि ॿेली कोन थींदा बाक़ी जे खीर खणंदे त आहे जा इहो तोखे खाइणो पवंदो पैसनि जे एवज़ में खणंदे त आउं तोखे सुभाणे ॾेई वेंदुसि बाक़ी जे नथो खणे त ॾोकड़ ॿेली पाट बि कीने हा आमू मूंखे ख़बर आहे तूं मूंखे पैसा कोन ॾींदे ओॾो बेईमान माण्हू मुंहिंजा पैसा खाई वेंदे चवंदा आहिनि न त ॿुॾल ॿेड़ीअ जा किल बि भला हा पोइ माना सुभाणे खां आउं हुनखे माण्हू खीर जो ॾियणु शुरू कंदुसि पर पैसा आस्ते आस्ते करे कटंदो ठीकु आहे न ठीकु आहे वॾा ठीकु आहे मूंखे मंज़ूर आहे हिन जो इहो सौदो बेईमान बाक़ी जिते किथे बकू न कंदो कर खीर बि मूंखे सुठो ॾिसण पवंदो आहे मूं तोखे चई थो छॾियां हा खीर में विझ पाणी विझ ऐं मञा थो विझ एतिरो विझ जो तूं हथ करे खा त सही पेट भरजणे बाक़ी रुॻो ठा ठा बाज़ार में त केर बि मूंखे कोन चयो पाणी पाणी न विझ थोरो विझ पाणी ये औताक ना है कच्छ में हरी बकबक न करो फैसल करो बस बाहर वञो बाहर वञो हां यार फिर इस बाया ॻाल्हि त ॿुध नहीं एक पंहिंजे कमरनि जो ध्यानु थी पियो हले भई कमरा सही आहे शुक्र आहे माण्हू अचनि पिया वञनि पिया वञनि पिया कमरो सही आहे हे भले ॾींहुं थी विया न ऐं हेॾा तो वटि करे चकर कोन आयो आहियां सुभाणे ईंदुसि चकर हणण भले सही भले अचो भले अचो तव्हां पंहिंजी शेयर कर तव्हां माना सुभाणे ईंदुसि न जी तूं भले अॼु हल कम ते मुंहिंजो थोरो कमु आहे हिते किथे ऐं तूं सुभाणे चकर लॻाईंदुसि साईं जेकर तव्हां आयो न पोइ हिकिड़ी मैडम आई आहे हिते रहे पई हुन सां बि मिली वठंदो ठीकु आहे ॾिसंदा थी ॾाढी साईं होशियारु हा हाज़िर ठीकु आहे हाणे तूं हलण जी कर हल कमरनि ते हा ऐं आउं तूं सुभाणे पहुची वेंदुसि टाइम ते ठीकु आहे मैडम यार मन ख़ुदा करे कुंवारी हुजे ऐं इन सां मुंहिंजो कांटो फिट थी वञे घुरल रमू पंहिंजो माण्हू आहे वञासि खीर आरो बाबा खीर आरो खीर वठो दूध वाले इधर आए जी आ रहा हूँ जी दूध वाले मैं यहाँ मुकम्मल रहने वाली हूँ आपके पहले से पहले तलक मुझे उधार देंगे दूध मुकम्मल ही रहती हो जी जी फिर कोई बात नहीं कितना दूध आपको चाहिए 1 लीटर चाहिए 1 लीटर रोजाना जी जी सुबह या रात को सिर्फ रात में सिर्फ रात को हम्म। मिलेगा बिल्कुल मिलेगा हम इंसान अच्छे हैं हम चेहरा देख के ही अगले बंदे को पहचान लेते हैं कि ये ठग है या अच्छा आदमी है मैंने तुझे देखा और पहचान लिया महीना तो क्या आप 2 महीना नहीं दोगी पैसा कोई मसला नहीं आप लेती रहना मैं दूध देता रहूंगा आप ये दूध मुझे दे आप मैं अंदर बर्तन पे निकाल के फिर आपको दे रही हूँ संभाल के जी जी अपना ख्याल रखना यहाँ मच्छर बहुत है
ठीक है? ठीक है। तुझे देखा तो ये जाना सनम, ओ प्यार होता है दीवाना सनम। तुम्हारे आम हुआ रांदि में हेड़ी ढोल माई त किथे कोन ॾिठी, किलो खीर जो छा ॿिनि किलनि में बि मांगी कोन। मैडम, ये मेरा सेठ का लड़का है जब्बार खान, ये आपसे मिलने के लिए आया है। मेरे को उसने बताया कि मैडम उससे मुलाकात करा दो मेरी। मैंने भी सोचा कि अपने लोग हैं, जान पहचान हो जाएगी आपकी, इसलिए साहब आया है आपसे मिलने को। साहब जी, यही मैडम है। क्या आपकी शादी हुई है? जी हाँ, मेरी शादी हुई भी और टूट भी गई है, क्योंकि मेरे हस्बैंड ने मुझे छोड़ दी है। छोड़ दिया? बड़ा बेवकूफ था तुम्हारा शौहर, तुम्हें छोड़ दिया। अच्छा ठीक है, मैं चलता हूँ। चल 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 चल। यार हुन जी शादी थी हुई ऐं हुनखे हुनजे मुड़ुस तलाक बि ॾेई छॾियो। अरे मूंखे बाबा मुंहिंजी शादी छो कोन थो कराए? मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? छो नथी थिए, छो नथी थिए? मूं तोखे संग ॾेई थोरी फुरियो आहे जो शादी नथी थिए, नथी थिए। हाँ, तूं जाने पिणे जाने मूंखे गलो ई पटे हेॾे हथ कढ गले में, हथ कढ। भला आए पाण में वञी ॼाणो, मूं कहिड़ो ॾोह कयो? पर रमो तू कुछ कर यार, बाबा मुझे कुछ को तो ॿुधे यार। वो तो कॾहिं मुंहिंजे लाइ कुछ को तो सोचे। तू कुछ सोच यार, मुझे सोच यार, मुझे भलो भलो थी वञे। साईं, आऊं छा करे तुंहिंजे लाइ? आऊं कमरा हलाईंदो आहियां कि रनू कोन हलाईंदो आहियां जो आऊं तुंहिंजे लाइ कुझु करियां? भेण, माण्हू जा हाल ॾिसो। अरे पर मुझे हालात तो समझ। हालात छा, परायूं रनू ॾिसी अची छिता चाहियो। भेण, माण्हू जी हालत ॾिसो। न कजो मूंसां केर बि वफ़ा, अहिड़ो ई सही आहे, छड़ो। रमू, ओ रमू, जी साईं। ये पंहिंजे कमरनि ते माण्हू माण्हू अचनि पिया छा? हा साईं, माण्हू अचनि पिया, पर हिकिड़ो साईं माण्हू अहिड़ो आयो आहे जेको 2-3 महीना अचे थो रहंदुसि। 2-3 महीना सेठ बैठा छा? सेठ कोन्हे साईं, सेठियाणी, सेठियाणी। ॾे ख़बर उनजी उमिरि केतिरी आहे ऐं हू आहे कीअं? साईं, मैडम अंब लॻी पई आहे, सफ़ा अंब। बाक़ी तव्हां पुछो पिया त कीअं आहे? माण्हू आहे। मुंहिंजो मतिलबु ख़ूबसूरत आहे या वग़ैरह वग़ैरह? साईं, ख़ूबसूरत त आहे, पर इहो वग़ैरह वग़ैरह वारो कमु पाण खां मिली कोन थींदो। अड़े रमू, तूं को चरियो ॼट आहीं, तोखे असांजी ॿोली सम्झ में कोन ईंदी। ए साईं, आऊं सभु पियो सम्झां। हा, आऊं को नंढड़ो ॿार कोन्हे जंहिंखे चॉकलेट ॾेखारे चवंदे त माई जो नालो पुछां छा आहे। मूंखे सभु ख़बर आहे तूं मूंखे छा थो चवें। अड़े न रमू, तूं त नाराज़ थी, तूं त असांजो पंहिंजो माण्हू आहीं न। मुंहिंजी त रुको हिन मैडम सां मुलाक़ात कर। ए साईं, न्यापो आऊं कोन वञी ॾींदुसि रन खे त सेठ तोला न्यापो मोकिलियो आहे। बाक़ी साईं, धणी आई आहे, पंहिंजा तुंहिंजा कमरा आहिनि, केॾी महिल बि अची हिते मिली वठिजेसि। वाह साईं, वाह, कम मूंखां सुठा पिया वठो। पोइ साईं मूंखे इजाज़त, आऊं हलां थो। मैडम साहब, सेठ साहब आया है आपसे मुलाकात करने। ये सेठ साहब, सेठ अंदर आके बैठे। ये भी आओ, देखो, आओ। बैठे। आपको रहने में कोई तकलीफ तो नहीं, या किसी चीज की जरूरत तो नहीं?
कोई किसी भी चीज की जरूरत हुई तो हमें बता देना। नहीं नहीं सेठ, आपने पूछा वही बहुत बड़ी मेहरबानी। आपसे मिलकर हमें भी बहुत खुशी हुई। हमें भी बहुत खुशी हुई। क्या मतलब? हे पागल, इसको छोड़ो, तुम अपने बारे में सोचो। माशाल्लाह, तुम तो अभी जवान लगी पड़ी। बहुत शुक्रिया। तू तो पता नहीं क्या सोचती हो, मैं तो रात दिन तेरे बारे में सोचता हूँ कि तुझे तकलीफ ना आए। आप तो बहुत अच्छे हैं, आपका दिल भी अच्छा है, इसलिए आप हर किसी के लिए अच्छा सोचते हैं ना। लेकिन आप टेंशन नहीं कर रहे, रमू आता रहता है मेरे पास। अगर मेरे को कोई तकलीफ हुई ना तो मैं रमू को बता दूंगी। नहीं नहीं, इसको छोड़ो। आपका कोई काम है हमें बता देना, मैं नंबर आपको देता हूँ। मैं आप मुझे कॉल कर देना, आधी रात को भी मैं पहुंच जाऊंगा। बता। अच्छा मैं चलता हूँ, खुदा हाफिज। उतरे। हेलो। दूध आ गया मैडम। ले आएगी। लाओ दूध मुझे दो। बेटे बेटे आप बेटे। ओ और सुनिए, क्या देख रहे हो इतना गौर से? क्या करोगे सुनकर मैडम साहबा? फिर भी पता तो चले क्या देख रहे हो। हाय हाय, मैडम क्या बताऊं आपको कि मेरी रन जो थी ना, बिल्कुल आपके जैसी थी। आपकी तरह उसका गोल चेहरा और आपकी तरह उसकी काली काली आंखें। आप मेरे सामने बैठी हो तो मैं समझता हूँ कि बस भाग भरी बैठी है। हूबहू भाग भरी तेरी तरह थी। तेरे को जब देखता हूँ ना तो कलेजे को बड़ा सुकून मिलता है। हाय हाय, हौसला रखो, मैं समझती हूँ आपके तकलीफ को। बहुत तकलीफ है मैडम, बहुत तकलीफ है। रात को नींद नहीं आती, दिन को चैन नहीं आता। रन का बगैर आदमी अधूरा है मैडम, अधूरा है। आप तो समझदार हो, क्या मैं बोलूं? गम ना करे आप, आपका गम हल्का हो जाएगा। जब भी आप परेशान हो ना, यहाँ आ जाया करें। ठीक है मैडम, लेकिन आपको भी मेरे थोड़ी पारत हो। मैं दिल का बहुत कमजोर हूँ। मैं थोड़ा बताऊं आपको, आप ज्यादा गौर करना मेरे लफ्जों पे। आप समझ जाना कि मैं क्या कहना चाहता हूँ। मैं बहुत अकेला हूँ मैडम, बहुत अकेला। आप समझ रही हो? जी आप परेशान नहीं हो, मैं गौर करूंगी आपकी बातों पर। अच्छा तो मैडम, फिर अब मैं चलता हूँ। ठीक है, अपना ख्याल कीजिए। दुआ में याद रखना। ठीक है ठीक है। ओहो, एहतियात से जाना, ये लेते हुए जाना। जाने को दिल तो नहीं कर रहा, लेकिन क्या करें, दूध भी तो देना है। परेशान नहीं होया करें ना। बस क्या करें, परेशानी तो हमारे नसीब में है। भले भले, ये मुझा रब या न रन मुखे मिली पवे तो कर आऊं पे शादी करे त्या आमो सगरियो। हाँ? भले भले, रनू तो राजा ॾिठो थी पर हिते दंग आबा। हाय 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 हाय। पुटा हमारा जी बाबा। पुटा मुझे दोस्त जो आए दुबई में रहंदो, हींअर कराची आयो। मुंहिंजी हुन सां कुझु ॻाल्हि ॿोल ठही हुई।
ऐं हू बि तुंहिंजे रिश्ते में ख़ुशि आहे। तुंहिंजो छा ख़्यालु आहे? तूं हुन जी छोकिरी सां शादी कंदे? हा बाबा साईं, जेकर इहो रिश्तो तव्हांखे मंज़ूर आहे तव्हां छो इनकार कंदुसि। शाबाश पुट। या ख़ुदा, मूं कंहिंजो छा बिगाड़ियो आहे? ऐं कंहिंखे बि नथो वणा। मुंहिंजे बाबा जी हेॾी मिल्कियत हूंदसि हुते, पर कॾहिं बि मूंखां ईअं कोन पुछे पुट जबार तोखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, हीअ वटि वञी पंहिंजो शौक़ु पूरो कर। हमेशह हर ॻाल्हि में मूंखे पोयां कई आहे, जॾहिं तव्हां वॾो पुटु आहियां। या ख़ुदा, तो त इंसान जे जिस्म में रत हिकु जहिड़ो ई ठातो आहे, पोइ रत जे रिश्तनि में फ़र्क़ु छाजे लाइ आहे? काश केरु मुंहिंजे कुल्हे ते हथु रखण वारो हुजे ऐं मूंखां मुंहिंजा हाल पुछे। जबर साईं, जबर साईं, जबर साईं, या ख़ुदा, छा थी वियो? जबर साईं, आहे को, जबर साईं, छा थी वियो तोखे? जबर साईं, या ख़ुदा, छा थियो? को मसलो कोन्हे, गहरी सोच में हलियो वियो आहे। अलाह ख़ैर कंदो, सही थी वेंदो। उथी बाबा, तूं उथी। हौसलो कर। छा थियो मूंखे? हा बाबा, ऐं सम्झी वियुसि पुट, इहा सॼी मुंहिंजी ग़लती आहे। अखियूं हमेशह ॿई हिकु जहिड़ियूं हूंदियूं। त दौलत तव्हां मुंहिंजा पुट आहियो बाबा। हौसलो कर बाबा, रोने हौसलो कर। शुक्र आहिनि मुंहिंजा रब, शुक्र आहिनि। साईं, हाँ हिकिड़ी ॻाल्हि करियां? चओ। हाँ चवां थो ॿिन्ही खे शादी कराए। ॻाल्हि सची पियो चवे बाबा। हाँ, ये बात तो मुझे लगी। तोखे लॻी न? शादी कराई त सभु परेशानी पूरी। अच्छा, अॼु ख़ुशी आहे जो तोखे एहसास आहे। अच्छा, जमा खाता है। ये क्यों नहीं?